वालेकुम मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं हमारे सिर आया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, मैं पंहिंजे ई ॻोठ में बीठल आहियां ऐं पंहिंजे हिन नंढड़े स्टाफ ते ॻोठ साले खां अंदरि ईदगाह वटि ऐं मां वञा पियो पंहिंजे रोज़गार जे सिलसिले में ऐं हितां निकितो आहियां। अॼु ईअं सम्झ ते गुड्डू ऐं कश्मीर वारा प्रोग्राम अटेंड जीअं करे वरी हाणे पंहिंजो फ़ारिग थी वियासीं हिन प्रोग्रामनि खां ऐं वरी पंहिंजे रोज़गार सां निकिरूं था पिया। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जुमातुल मुबारक जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, इबादत वारो ॾींहुं आहे ऐं इंशाअल्लाहुल अज़ीम अॼु जेको आहे न जुमातुल मुबारक उबावड़े शहर में जेको आहे अदा कंदासीं, उबावड़े शहर में अदा कंदासीं ऐं हुते जेका संगत मिलणु ईंदी, जेके दोस्त हिते हूंदा उन्हनि सां बि मुलाक़ातूं कंदासीं, ऐं दोस्तनि जी बि उन्हनि सां मुलाक़ातूं कराईंदुसि। ऐं मूं वटि टाइम बीठल आहिनि हिते जेके आहिनि असांजा ॻोठ जा ही जेके ईअं सम्झो ख़ान ई खणी चऊं बाबा, ऐं ख़ान आहिनि, अफ़ज़ल ख़ान बि हिते मूं वटि मौजूदु आहे ऐं ॿियो असांजो छोकिरो आहे लाहूती ऐं अख़्तर, उहो बि मूं वटि मौजूदु आहे, हीउ बीठल आहे अख़्तर अली ऐं अफ़ज़ल अली बाबा हीउ पंहिंजो माल छॾणु आयो आहे हिते जेको आहे न। ॿियो हिकिड़ो आहे असांजो पंहिंजो हिकिड़ो आहे छोकिरो, उन वटि जेको आहे न माल छॾणु ईंदो आहे ऐं ज़ाहिर आहे मालवंद माण्हू आहिनि, ज़मींदार माण्हू बि आहिनि, अलाए हिननि खे घणो कुझु ॾिनो आहे अफ़ज़ल वारनि खे, अलाह ख़ुशि रखेनि। ऐं मां बि पंहिंजो रोज़गार सां निकिरां थो पियो इंशाअल्लाह अज़ीम। जुमातुल मुबारक जो ॾींहुं आहे, जुमो बि पढ़ंदासीं, पंहिंजे यारनि दोस्तनि सां मुलाक़ातूं कंदासीं। जेके आहिनि फ्रेंड आहिनि पंहिंजो जेके यूट्यूब जा मुंहिंजा ख़ुदा बख़्श बलोच साहिबु ऐं अदा ही आहे गुलाम मुस्तफ़ा पावर। ही त तव्हांजो ॾिठल आहे, ज़ाहिर आहे ॿ टे वीडियो में मां अवां सां ही शेयर बि कयो आहे, तव्हां हिन ते कमेंट न हो कंदा छो भला हिन सां तव्हांजी मोहबत कोन्हे छा? जे मोहबत आहे त हिन जे लाइ बि हिकिड़ो कमेंट कयो यार। हा भाउ ही जेको आहे न सुमरो उहो त दोते वारनि मां, चनेसर बि न दोते वारनि मां ही ईअं सम्झी दोताणी सुमरो आहे बाबा। ऐं असांजो ही बाबा मामू ख़ुदा बख़्श कोश बलोच मां चई बलोच आयो न बस छो कोन बिल्कुलु। अदा हे गुलाम मुस्तफ़ा पावर साहिबु ऐं मां आहियां जो पंहिंजो काज़ी सत्तार सुञाणींदा आहियो। मां हिते आयुमि, हे मामे जी भले कुझु ख़िदमत कईसीं, वरितो न छोला कमले पर चयोसीं भले थोरो टाई कर ॿिए भेरे वरिते रहंदे। हे मां पावरनि जे ॻोठ में आयो आहियां पंहिंजी रोज़ी करणु। हिते जेको आहे जेको आहे देग पचे थी बिरयानी जी पई, अलाए ख़बर न आहे ख़ैरात आहे मंगणो आहे या शादी आहे, का ख़बर कोन्हे का। ऐं पंहिंजी रोज़ी करणु आयो आहियां। ज़ाहिर आहे ॾिसो पिया ही नंढड़ा जेके आहिनि चणा खाइनि था पिया, ही छोला खाइनि था। अब्दुल रज़ाक आहे हिदायत जो, अब्दुल रज़ाक पावर साहिबु ऐं ॿिया दोस्त हिते आहिनि। ईअं सम्झि पंहिंजो ई ॻोठ आहे, हिते ईंदो आहियां, हे लेखो न हिन कंदा मूंसां, हे चवंदा आहिनि बाबा ईअं सम्झि तूं ईंदो कर पंहिंजी रोज़ी वोज़ी कंदो कर अची। ही जबल दा ही सुमरो साहिबु असांजो बावड़े जो आहे। हाणे इहा ख़बर न आहे त ख़ैरात आहे या छा आहे, शादी आहे पुछा कयूं त हिते जेके वेठल आहिनि अदा हे छा आहे जेका हीअ देग लाहियो था पिया, छा आहे ख़ैरात आहे या अच्छा वॾनि जो ॿारो आहे? माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांजी ख़ैरात जेको आहे न क़बूल फरमाए ऐं जेको आहे जंहिंजे लाइ तव्हां ख़ैरात कयो था पिया अल्लाह साईं उन ताईं जेको आहे सवाबु पहुचाईंदो इंशाअल्लाह अज़ीम। ऐं जेको आहे न टे कुल हिकु अलहमदुलिल्लाह शरीफ़ पढ़ी करे हुनजे मथां जेको आहे तव्हां सभई जेके वेठल आहियो सभई पढ़ी करे हुनजे मथां जेको आहे हुनखे बख़्शी अथव इंशाअल्लाह, हुनजी जेको आहे न बख़्शिश थी वेंदी। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। यार तव्हां मुंहिंजा चणा खाईंदा आहियो, छोला खाईंदा आहियो, पर हाणे इहे लॻल आहे हिते देग। अगरि मौक़ो मिलियो त मां ई तव्हांजी देग खाइणु ईंदुसि ज़रूरु, हिते ख़ैरात खाइणु ईंदुसि। देग त पूरी कोन खाई सघंदुसि, बहरहाल ख़ैरात खाइणु ईंदुसि। मां चईसि देग खाईंदुसि, ॾहनि त कोन जो देग खाईंदुसि। दोस्तों हाणे बीठल आहियां रेती रोड ते ऐं रेती रोड सुभान अल्लाह चौक डॉक्टर अब्दुल रहीम साहिबु वटि बीठल आहियां ऐं जेको काउंसलर आहे उते बीठल आहियां, डॉक्टर अब्दुल रहीम काउंसलर ऐं उते बीठल आहियां। ऐं मां सोचियो त जेका साईं वटि रोज़ु मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि, अॼु छो न अॼु हिन सां स्पेशल मुलाक़ात कयूं ऐं जाम साहिब खे बि जेका मुबारकबाद पेश कयूं हिन वीडियो ज़रिए।
ऐं असांखे बि ज़ाहिर आहे जाम साहब सुञाणनि, असां बि उन्हनि जा वर्कर रहिया आहियूं हमेशह। ऐं पोइ असांजो पंहिंजो पूरो ॻोठ जेको आहे ॻोठ सादिक़ान जाम साहब जो बि आहे ऐं जाम साहब खे ई वोट ॾिना अथसि। ऐं सोचियुमि त मां ज़ाहिर आहे उन्हनि जो वर्कर आहियां ऐं जेके उन्हनि जा वर्कर आहिनि जेके उन्हनि जे में हिमायत में हुया उन्हनि सभिनि सां मुंहिंजी दुआ सलाम आहे, उन्हनि सां मुहबत आहे ऐं प्यार वारो रिश्तो उन्हनि सां आहे। अचो त हिन सां ई जेको असां वटि हिते वेठल आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर अब्दुल रहीम जेके काउंसलर आहिनि, उन सां बि अवां जी मुलाक़ात कराए थो। डॉक्टर अब्दुल रहीम काउंसलर कहिड़ा आहिनि उबाड़े सिटी टाउन कमेटी जा। हीअ उनजी छाप आहे साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ॿियो सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे ॿारनि में से माशाअल्लाह। जेको आहे साईं मोहतरम जनाब जा मेहताब ख़ान जेको आहे सोभ थी ऐं अल्लाह असांजी महिरबानी सां आवाम जी महिरबानी सां ताल खे उबाड़े जी आवाम जाम साहब खे कुलम ॾेखारियो, उन्हनि सभिनि जी महिरबानी आहे जेके जाम साहब जा मुफ़्ती डॉक्टर साहब हाणे असां हिकु नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं। डॉक्टर साहब खे थोरो जे अगरि तव्हांजी वाक़िफ़त आहे त असां जहिड़ा जेके नंढड़ा नंढड़ा जीत आहिनि जेके नंढड़ा असीं जेके जीत पंहिंजे लाइ जीती चऊं न नंढड़ा जीतनि कीड़नि मकोड़नि ते थोरी रहम सानी करे उन ते नज़र सानी करे जाम साहब खे असां हथ कंदासीं, नंढनि कारकुननि ते हथ रखे उन ते शफ़क़त जो निगाह सां उन्हनि खे ॾिसे, उन्हनि जा कमकार बि हाल अहवाल बि पुछे। नंढा नंढा कारकुन महिनत कई आहे, घरूं वोट कढी आया आहिनि ऐं कारकुननि जो नंढनि जो कमु हूंदो आहे जेको घर घर में वोट कढंदा आहिनि, उहा उन्हनि जी महिरबानी आहे। जाम साहब सां उन्हनि जी लॻा आहे। जाम साहब खे बि अपील कंदासीं उहा नंढनि कारकुननि ते बि उनजी बि महिरबानी आहे। नंढनि कारकुननि शफ़क़त कॾहिं कॾहिं नए थी वेंदे घणा हूंदा आहिनि, पोइ इन हिसाब सां माना कोशिशि कंदासीं। जाम साहब ठीकु आहे साईं, ठीकु। वरी महिरबानी अलाह साईं ख़ुशि रखे साईं, वरी महिरबानी। अच्छा हीअ असांजो SP साहिबु आहे, हे SSP नालो ऐं पूरो नालो ॿुधाए थी शार्ट लफ़्ज़ आहे, पूरो नालो ॿुधा। हा इरफ़ान अली अदा हिनखे SP चवंदा आहिनि घणा माण्हू ऐं मूंखे पके नाले जी मूंखे बि ख़बर कोन्हे। जेके प्यार में जेके चवंदा त SSP जो नालो आहे इरफ़ान अली। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। ॿियो दोस्त बि आहे इमरान अली, ओह रेड़ी ते वेठल आहे। इमरान अली बि असांजो प्यारो पिरी दोस्त आहे, उहो बि ब्लॉगर आहे ऐं व्लॉगर आहे यूट्यूब जो। उन्हनि जा बि वीडियो तव्हां लाइक कंदा करो, उनखे बि सब्सक्राइब कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं मुंहिंजे अचण वारे वीडियो जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त। अगरि वीडियो पसंदि अचे त मूंखे लाइक बि कयो, कमेंट बि कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो। हेलो दोस्तों, छा हाल आहे तव्हांजो? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? ॿियो ख़ैर लॻी पिया यार। सतार काज़ी खे सपोर्ट कयो यार, मूंखे बि सपोर्ट कयो जी दोस्तो। हाणे बसि वञूं पिया वापसि पंहिंजी हिन सवारी ते ऐं घर जी तरफ़ रवानगी आहे। बावड़े सिटी खां निकिरी विया आहियूं, बाईपास क्रॉस थी वियासीं ऐं बसि घर जी तरफ़ रवानगी आहे। अॼु जेको सफ़रु थियो तमामु ॾाढो भलो सुठो सफ़रु ऐं जुमातुल मुबारक बि अदा कईसीं ऐं निमाज़ ऐं जुमातुल मुबारक जो ॾींहुं हो, जुमे जी निमाज़ बि अदा कईसीं ऐं तमामु ज़बरदस्त जेको आहे दिली सुकून मिलियो दिलि खे बि। ऐं चवंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस आहे त जुमे जे ॾींहुं सुबुह जे आगाज़ सां तव्हां काफ़ सूरत पढ़ो त हिन जुमे खां हुन जुमे ताईं तव्हां जी उहा जेकी सूरत आहे उहा तव्हांजी हिफ़ाज़त कंदी। अला कंदो ख़ैर ऐं बेड़ा पार रहंदा हमेशह। मुंहिंजी त इहा ई दुआ हूंदी आहे त हमेशह गुलनि जे आटे कंदा चढ़ंदा रहो ऐं हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। इहा ई दुआ आहे मुंहिंजी हमेशह तव्हांजे लाइ, पंहिंजे पिरी प्यारनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ त अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। उमेदु कयां थो त मुंहिंजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो, अव्हांखे सम्झ में आयो हूंदो। अगरि पसंदि आयो आहे त पोइ भला कमेंट बि थी वञे ऐं शेयर ऐं लाइक बि थी वञे। ऐं नेक्स्ट वीडियो जे लाइ हिन काज़ी सतार करींदा इजाज़त। अला वाहे।